अबा मुके कपड़ा वठी दे। कपड़ा वठी जाए? हां मैं तो ईदा मुके कपड़ा नया वठी दे। कपड़ा यार कादो वठी जाए? पैसा नमो जड़ो कमाई था असा जो पैसा नमो कमाई था 500 तहां के कपड़ा कादो मा वठी जा पुत्र? अबा जीए भी कर मुके वठी दे कपड़ा। जीए भी कर भला चावनी पिना छा जीए भी कर? अबा जीए भी कर मुके वठी दे ना पाड़े जा सब छोकरा पांडा मां न पाए नया कपड़ा। अरे बाबा अल्लाह से नसीब कयो तो पाइंदे। हिनी महंगाई में भेचदर एक महंगाई कया घणी 500 कमाई था वो भी तहां जे बटालन में पूरा है तो मैं तहां के कपड़ा कादो वठी जा पुत्र? अबा बटालू 60 रुपए किलो 500 काडो थियो। अरे बाबा एक तो मैं तहां के छा समय ये ना है ना बटालू 500 बाबा जरूर घी आ को बटालू आ को अट्टू आ 500 तो पूरा था थी वने। अच्छा चे बाबा बुद्ध हाने ही ता कयूं हे ईद कयूं था इने गरीब पाण भाजी गुजरी नी तो ईद जो खैरा यार ना जे कर मुके तो वठी दे बा। तू तो बाबा एडो जदिया कपड़ा चंबल एडो जदिया भला भलो कदे पाण को आचे को एडो को जे के मालिक दिनो आ घणो को दे तो पोतो के वठी जा बाकी हाने असा ते न वठी सकदा दे भाई मजूरी कयूं ता असा कदी मजूरी आए कदी ना है मा कादो तो वठी दिनो भला सेठ हुजन पोए दीना चंदा यार गरीब आए वठा दा 10,000 वनी ईद कर अजो का घणा बुखड़िया सेठ न सा कान दीदा न बा यार रोज कमाई दा 500 रुपए मजूरी लहुंदा दिन दा बा वने वो भी जनी कलाक रडी कंदा बा मजूरी लियो तो वन्यम आदि कर मुके ना कपड़ा भी वठी दे सूट पैंट वठी दे छब्बा चप्पल भी वठी दे। हां जमा तो पैसा ना है हिन जी वरी ट्रैक हो भी वठी दे वठी दे न को यार पुट तू प्यारो माके मन लाए मसा घणी न कंदो कर तो के पानो कपड़ा दिसदा से का लीलामी वड़ता दे बाबा वड़ता से लीलामी के चाले काटन किलो भी काटन पाइंदो हो तू जो काटन हां हे काटन हे तो लीलामी वठी आयो आई नी को केन कोटी आयो तो के खबर न पुट जडी वडो थींदे कमाई दे न को खबर कोने ती की पैसा कमाई बान की कपड़ा वठ बान वाडे थी आंदी चा दरवात माइते ही कमाए तो दिखाए चुटकी में। हां चुटकी में थे तो के जादुआ कमाए देखाई दे हने तू कमाई दे। हां तो यार असा के परेशान न कंदो कर पुत्र चुप कर वेही रो पानी दिए चमायो नहीं कंदो कर। हां असा ने टुटा टोपल पयान मुके नया टोपल वठी दे न मा वट नवा है ना तो के टुटल मा वट नवा है शाबाश यार तू तो मुझे साथ ही ना तो नहीं जा तू मुझे परेशान करे तो यार माके बजिया में का कपड़ा वठी बाबा तो के जे भी कर्मा कपड़ा वठी दिनो अजा ईद में दी पया है ना रमजान में मजदूरी भी घट लगन क्यों महंगाई रमजान में मानु ने एडी करे छड़िया जो वने चोपल वठी जे के 300 में वठदा वो 1000 रुपए वठदा हां माके बताए तो मैं कादो तो के वठी जाऊं 1000 रुपए रो ओ मना मुसान रेग शहर में 500 600 में चप्पल में आंदा तू 1000 रुपए टाई वेटवा तू शहर न वया पुत्र तो के खबर ना एड़ा बेटा दी शहर में मानु जो तोबा कर तोबा पांजी हथरा दू जो का सो कीमत वधाए करे दिन था बाबा एदा जालिम मानु एटा रमजान जो भी ख्याल न था करने मानु मने नडड़ो ना तो के खबर ना है जमाने जी। हां कोइनन के चयो ता महंगाई करने असा वनी फैक्ट्री तो वठी ना से हां फैक्ट्री का तुजा चप्पल वठी ना से यार अकुल थी भीतर थी छड़ो बटालू खाई बटालू जड़ो दिमाग थी गयो थी तुजो छोबा बटालन के दिमाग ही ना हुआ बटालू के दिमाग ना हो तो खंडा तो बटालू मां केडो होशियार होशियार दे सा छो दा मां होशियार नया तो केडो सबक दे तो मां होशियार नया तू भी तो बटालू खाइंदो आ तो मैं बटालू खाइना होशियार ना तू भी बटालू खाइंदो कर होशियार थी ना छो मां भी रोज खाइनो तो होशियार थी चंद्र न थी बाकी मजदूरी न थी लगे हिन ईद ते कपड़ा मुश्किल लगनी था बाबा गाल सीधी अरे मुश्किल के हां भीड़ मुके वठी दे जुके बता एक्शन बने न करे एक्शन माखे भी इंदा है ना। हां तू आरी आने वाली शायद अपनी जो पुत्र बाबा मां तो के बस कपड़ा मिले ना। हां बस मां वना तो पिना तो चंदा बाला जना लेते दियो मां पुत्र के कपड़ा वठी जा ये कया वनी ना ये कर तू ने सेठ को वठ ना पगार उधर। अरे बाबा सेठ न दींदा है सेठ छड़ो मजदूरी दींदा है लाइक ये वो पिट के सेठ को दींदा है ना समझी तू न दींदा है बाबा वो पानी मजदूरी दींदा है ना सेठ कदी को भला मिल दींदा है सेठ को वो दींदा है ओ तू भलो सेठ बोला है उनको
ई चुटकी में पैसा कढी चुटकी में पैसा न कढ ये बाबा ये न ॾींदा आहिनि सेठनि जो नालो वठ न बाबा छॾ सेठनि खे ओ पंहिंजी मज़दूरी कंदासीं पंहिंजा पैसा मिलंदा तोखे वठी न अञा खोड़ ॾींहं पिया आहिनि छो ओ बा 17 18 रोज़ तूं अञा 12 ॾींहं पिया आहिनि पोइ छो 12 ॾींहं में तोखे सेठ तरे ॾींदो आहे सेठ तोखे महीने में कुल 5 रुपया ॾींदो आहे 5 रुपया न आहे तोखे ख़बर ई न आहे तोखे 5 रुपया ख़र्ची मिलंदी आहे तोखे मां अञा ॾींहं पिया आहिनि तोखे मां वठी ॾींदुमि तिल चाहे कर तूं टेकजी वञ तोखे चंपल बि वठी ॾींदुमि दर्दी को कपिड़ा बि ठाराए ॾींदोमांइ हा साथी वे हिकड़ी कोप में कोठी ॾिनी चंपल वठी ॾिनो बाटा हाल साईं वॾो अमीर थी वियो बाटा जा चंपल वठी ॾींदोमांइ चक्कर चुप कर हा पंहिंजे लाइ लेलून वठे लेलून पंहिंजे लाइ मां खणी पहिरियों ॻाल्हि घुमां पर तोखे पुट वठी ॾींदुमि इहा तोसां मुच्छूं अथी पहिरों मुच्छूं हुजनि न हुजनि बाक़ी जेको आहे न मां ई तोखे वठी ॾींदुमि बसि मुछनि में छा कान्हे छो मां बि वॾो कंदमि मुच्छूं कंदमि तूं वॾो थींदे पोइ मूंखे कमाईंदे खाराईंदे मूंखे त ख़बर पवंदी अहिड़ी फैक्ट्री में कमु कंदमि लख ॿ हिकु ॾींहुं हाँ आओ यार शारन बटालू खाइणो आहे तव्हांखे जॾहिं अछड़ो आहे हा अरे बाबा अछड़ो आहे कुझु फज़ीलत कर पीउ जी इज़त कर हा तमाम त थू मां स्कूल में वञी तूं जहिड़ी इज़त कंदो मां चवंदो आहियां वञी स्टूडेंट्स ते मुंहिंजो अबो साल में 5 रुपया कमाईंदोसीं वरी 5 रुपया कमाईंदो इहो तो अकुल ई न आहे कीअं कमाइबो आहे केतिरा कमाइबा आहिनि कीअं मज़दूरी पुट अञा तूं वॾो थी पोइ सॼी तो ख़बर पवंदी जॾहिं तूं मज़दूर थींदे न पोइ सॼी ख़बर पइजी वेंदई मां मज़दूर थी न हाणे वञ तोखे वठी ॾींदुमि बाबा दिलि चाहे कर तूं ख़ुशि थी हाणे मूंखे पाणी बि पीआरे ठीकु आहे मां वञा थो मज़दूरी जी कढ किथे कंहिंखे ॾिसां थो मां कपिड़नि जा पैसा तुंहिंजे लाइ कढाए थो अचां बाबा किथां न किथां कयां थो हा जीअं बि कर अॼु मूंखे कपिड़ा कढनि सुभाणे मूंखे चप्पल इंशाल्लाह पाणी पीआरे वञ मूंखे हाणे पाणी पीआरे पंहिंजे लाइ बि काटन जा कपिड़ा बाटा जा चप्पल अरे हुकुम तुंहिंजो हुकुम ठीकु आहे हाँ ताड़ी दे तो बेटी तुम ठीक है पानी पियाए हाँ या ला कर भलाई को बचड़न के वठी दियूं हे तो बाबा छोकरा न समझन था ना कुछ मजदूरी भी कयूं था दिसे तो पर ये घर में पूरी न बारन के कपड़ा का वठी दियूं ओ मालिका भलाई कर को अछड़े के वठी दियूं अला भलो कंदो वञा तो काडे यार दिसां तो मन को मां को मिली वञे तो को जो अला भलो कंदो छोकरा पानी पिया जल्दी में हाँ पानी पिया तो मां वञा तो पुट तुझे लाइ ॾिसी तो अचां वरी दर्दी वठदा लेन वठदा कपड़ा असांजा बचड़ा ते करन असांजो ख़ैर रखणी ओ मालिका सब गरीबन के ईद कराए मालिका अमीरन के ईद कराईंदा गरीबन के भी ईद कराए मालिक भलाई कर ॾिसूं था ठीक आहे